सिंध गवर्नमेंट सां भी इन बारे में अकेडमी के बारे में उन्होंने दरख्वास्त ॾिनी आहे असांजे लाड़काणे क्रिकेटरनि खे ऐं जेके भी रांदीगर क्रिकेट सां या ॿिए कंहिं रांदि सां भी फील्ड में इंटरेस्ट रखनि था तो उन्हनि जे लाइ इंशाल्लाह अकेडमी ऐं हिकिड़ो ग्राउंड तैयार कयो वेंदो। गिव अप कॾहिं भी न कनि लाइफ में, हर शइ पॉसिबल आहे और उहे भी इंशाल्लाह ज़रूर कामयाब थींदा। कॉम्पिटिशन रहियो आहे स्पोर्ट्स जो गर्ल्स ऐं बॉयज़ में ऐं इहो कंटिन्यू रहणु घुरिजे जीअं गर्ल्स भी अॻिते हुजनि बॉयज़ जे कंपेरिज़न में। Afghan people, Gilgit people, Patan from inside Pakistan, and also Kashmiri brothers. This make an interaction. अवार्ड्स वगैरह भी मिलते हैं तो लाइक अप्रिशिएट होते हैं तो अच्छा है, होना चाहिए, हर साल ही होता है तो एंजॉय करते हैं। अस्सलामुअलैकुम ख़वातीन व हज़रात, तव्हां सां मुख़ातिब तव्हांजो मेज़बान आऊं अहमद खान। नाज़रीन अॼु असीं मौजूद आहियूं चांडका मेडिकल कॉलेज जे अंदर ऑडिटोरियम हॉल में, जिथे स्पोर्ट जे अवार्ड डिस्ट्रीब्यूशन जो इवेंट प्रोग्राम मुनक़िद कियो वियो आहे, जिथे एज़ाज़ इंटरनेशनल क्रिकेटर शाहनवाज़ ॾहाणी जे हथों करायो वेंदो। सो अचो त हितां जे स्टूडेंट्स सां भी ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया। एक्टिविटीज़ में डॉक्टर्स जेके हूंदा आहिनि, जेके नवां छोकिरा असां नवां जेके नई बैचेस ईंदियूं आहिनि, ठीकु आहे, और ख़ासि करे नॉर्मली असां एंटरटेनमेंट लाइ ई हूंदो आहे, जेके सभु स्पोर्ट्स लीग वग़ैरह थींदा आहिनि तक़रीबन एंटरटेनमेंट लाइ ई हूंदा आहिनि, हिकु तफ़रीह असांजी थींदी आहे क़िस्म जी। डॉक्टर्स जो मेन कम बि क्लिनिक वग़ैरह में Muhtarama Benazir Bhutto Medical University. Today, as you know, we are the winner of football match, and I'm the captain of team, and I'm so happy, and I want to congratulate to all of my batchmates, and this is the very happiness time to all of us. I came here from Afghanistan. चांडका में मतलब एनुअली असांजे स्पोर्ट्स वीक थींदा रहंदा आहिनि, अहिड़ियूं एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ थींदियूं रहनि जीअं ॿारनि जो इंट्रस्ट वधे पढ़ाईअ में भी ऐं एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ में भी। इन जे करे ई ॿार अॻिते वधा। जीअं अॼु शाहनवाज़ ॾहाणी जॾहिं एग्ज़ाम्पल ॾिनो कि हिननि सोर्स मां इंटरनेशनल सोर्सिस असांखे मिली था सघनि, असां इन मां घणा ई सोर्सिस हासिल करे सघूं था। पढ़ाई सां गॾु इहे हुजणु घुरिजनि एक्टिविटीज़, जीअं मतलब एक इंट्रस्ट वधे पढ़ाई में भी एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ में भी। मैम जी स्पेशली थैंक्स चवंदासीं जिन असां लाइ हेतिरा एक्स्ट्रा सर्कुलर एक्टिविटीज़ असांखे प्रोवाइड कया त जीअं शागिर्द मेडिकल लाइफ सां कैरेक्टर सां गॾोगॾु पंहिंजी जेका डेली लाइफ में आहे उन में पंहिंजा हिकिड़ो टैलेंट शो करे सघनि। जीअं क्रिकेट थी वई, फुटबॉल थी वियो, वॉलीबॉल थी वियो ऐं कुझु ॿिया बि एक्टिविटीज़ ये थियणु घुरिजनि। लाइक वैसे बि असांजी स्टडी ॾाढी डिफिकल्ट हूंदी आहे त इहो इन थी करे असांखे वधीक इंथुजियाज़म थींदो आहे एंड वी एंजॉय अ लॉट फ्रॉम आवर हेक्टिक स्टडीज़ एंड दीज लाइक आर ट्रूली अ ब्लेसिंग फॉर अस टू एंजॉय दीज स्पोर्ट्स वीक एंड सेगमेंट्स एंड टू विन एंड लाइक हमें वो भी मिलते हैं, कुछ अवार्ड्स वगैरह भी मिलते हैं तो लाइक अप्रिशिएट होते हैं तो अच्छा है, होना चाहिए, हर साल ही होता है तो एंजॉय करते हैं। मां 4th ईयर MBBS जो स्टूडेंट आहियां। असांजी बैच जो नालो 48 आहे ऐं असां फाइनल क्रिकेट टीम जा विनर आहियूं। अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि जीअं एक्सरसाइज असांजी थिए ऐं अहिड़ियूं माना एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ थियणु खपनि हिते। स्पोर्ट्स वीक टुडे इज़ द प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी एंड शाहनवाज़ ॾहाणी इज़ विथ अस एंड ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जॾहिं कॉलेज में पढ़ाई सां गॾु अहिड़ियूं एक्टिविटीज़ बि ज़रूरी आहिनि। जीअं माण्हू ॾिसो पढ़ाई जे बर्डन खे घणो डिप्रेस थी वेंदा आहिनि त अहिड़ियूं एक्टिविटीज़ माइंड खे रिफ्रेश करण लाइ ॾाढो ज़रूरी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काना ऐं जेके मुंहिंजा 6 कॉन्स्टिट्यूंट कॉलेजिस आहिनि, असां हर साल स्पोर्ट्स वीक कराईंदा आहियूं। हे तक़रीबन 12th एनुअल स्पोर्ट्स वीक आहे, छाकाणि यूनिवर्सिटी जो जेको क़याम थियो इहो 2009 में थियो हो। इन जे करे असां हर साल इहो मल्हाईंदा आहियूं। पहिरियों दफ़ो तारीख़ में ईअं थियो आहे त लाड़काना में शाहनवाज़ ॾहाणी साहिब हिते असांजो गेस्ट ऑफ ऑनर जी असां उन्हनि खे दावत ॾेसी उन्हनि क़बूल कई, छाकाणि रांदियूं आहिनि, स्पोर्ट्समैन खे ॾिसी जेके असांजा स्टूडेंट्स उन्हनि में जज़्बो जाॻींदो। जंहिं बि कामयाबु माण्हू खे तव्हां ॾिसंदो त ज़ाहिर आहे फॉलो असां उनखे ई कंदा आहियूं। त असांजी कोशिशि इहा आहे त स्टूडेंट्स खे अहिड़ो माहौल ॾिजे पढ़ाई खां अलावा स्पोर्ट्स वारो बि, ऐं उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾिजे त हो जे स्पोर्ट्स में अॻिते निकिरणु चाहिनि था त हुननि वटि अपॉर्चुनिटी सभु हुजनि। अलहमदुलिल्लाह ऑडिटोरियम जे अंदरि जेको ॾाढो पुरजोश माहौल आहे उन में ॾाढो असांखे मज़ो आयो ऐं उन खां अलावा ईअं ई असांजा इंशाअल्लाह प्रोग्राम थींदा रहंदा। मौजूद है शाहनवाज़ ॾहाणी इंटरनेशनल क्रिकेटर। सो उनखां पुछंदासीं सर हिन इवेंट के तव्हां कीअं पिया ॾिसो जेको CMC में ही प्रोग्राम करायो वियो आहे? जी बिल्कुल, CMC में माशाल्लाह इलाही स्टूडेंट अॼु उन्हनि जी अटेंडेंस हुई ऐं मां इंतहाई दिलि सां शुक्रगुज़ार आहियां ऑर्गेनाइज़र जिन मूंखे हिन में चीफ गेस्ट जो ऑनर सां नवाज़ियो और माशाल्लाह काफ़ी ख़ुशी थी इन सभिनी स्टूडेंट सां मिली करे। लाड़काणे में एतिरो शौर न आहे त उन लाइ तव्हां छा पिया सम्झो त छोकिरनि खे कीअं स्पोर्ट में अॻिते आणणु घुरिजे? हाँ जी बिल्कुलु, ॾाढो सुठो सवाल तव्हां कयो आहे ऐं उन जे लाइ मां सिंध गवर्नमेंट सां भी इन बारे में अकेडमी जे बारे में उन्हनि खे दरख्वास्त ॾिनी आहे। अलहमदुलिल्लाह जल्द में असांजे लाड़काणे क्रिकेटरनि
उन्हनि खे ऐं जेके बि रांदीगर क्रिकेट सां या ॿिए कंहिं रांदि सां बि फील्ड में इंट्रस्ट रखनि था त उन्हनि जे लाइ इंशाल्लाह अकेडमी ऐं हिकिड़ो ग्राउंड तयारु कयो वेंदो। इहा हिकिड़ी लाड़काणे वारनि जे लाइ ख़ुशकिस्मती आहे कि स्पोर्ट्स में उन्हनि खे ट्रेन कयो वेंदो ताकी हू बि अॻिते पंहिंजो प्रमोट करे सघनि पंहिंजो पाण। जी बिल्कुलु, जीअं कराची हैदराबाद वॾनि शहरनि में अकेडमीज़ हूंदा आहिनि, उते टीचर्स हूंदा आहिनि जेके कोचिज उन्हनि खे सेखारींदा आहिनि। बिल्कुलु उन्हनि खे जेको गाइड कंदा त उन्हनि जो जेको लर्निंग प्रोसेस आहे उहो जल्दी थींदो ऐं उन्हनि मां बि शाहनवाज़ दाणी वांगुरु अची पाकिस्तान जो नालो ऐं पंहिंजे शहर जो नालो रोशन कंदा। अच्छा, स्पोर्ट्स में जेके स्टूडेंट्स आहिनि पंहिंजो फ्यूचर नथा सम्झनि, पोइ उन्हनि खे कुझु कीअं यकीन ॾियाराइजे त हा भाई स्पोर्ट्स में बि फ्यूचर आहे, तव्हां स्पोर्ट में बि अॻिते वधी सघो था? हाँ जी बिल्कुलु, इहो हाणे इन जो मिसाल इहो आहे त इलाही टाइम खां बाद में मां मतिलबु इंटर सिंध मां इन लेवल ते पहुतो आहियां। बिल्कुलु हिकिड़ो कॉन्सेप्ट जेको हूंदो आहे त इलाही हार्ड आहे, इन फील्ड में असां मतिलबु मुश्किल आहे, नथा करे सघूं, पर बहरहाल ईअं न आहे, लाइफ में हर शइ पॉसिबल आहे पर कंहिं तरीक़े सां। हाणे जीअं तव्हां ॾिसंदा मेडिकल जे स्टूडेंट एग्ज़ाम पास करण जे लाइ सॼो ॾींहुं पढ़ाई जे पोयां हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे ॿियो कुझु सम्झ में न ईंदो आहे सिर्फ़ु पढ़ाई खां अलावा। छाजे करे उन्हनि खे ख़बर हूंदो आहे त असांजो इहो ई आहे फील्ड, असांखे इन खे क्लियर करिणो आहे तॾहिं असांखे एडमिशन मिलंदी। सेम असांजे बि फील्ड में ईअं ई आहे, एॾी आबादी खां पोइ बि मतिलबु हिकिड़ो कॉम्बिनेशन हूंदो आहे त हुन बीट करे सभिनी खे बीट करे तॾहिं असां हुन मंज़िल ते पहुचंदासीं। बिल्कुलु उन्हनि जे लाइ इहो मैसेज आहे त उहो बि मतिलबु जेका गिव अप कॾहिं बि न कनि लाइफ में, हर शइ पॉसिबल आहे और उहे बि इंशाल्लाह ज़रूरु कामयाबु थींदा। चांडका मेडिकल कॉलेज जे स्टूडेंट जा तासुरात से उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे पुछोसीं ऐं उन्हनि खां पुछोसीं त हीअ जेके चांडका मेडिकल कॉलेज में इवेंट कराया पिया वञनि उनमें शागिर्दनि जी कहिड़ी कहिड़ी बहितरी आहे, जेका शागिर्दनि खे एंटरटेनिंग लाइ डॉक्टरनि जो हिननि जो शौक़ो त डॉक्टरी जो आहे पर एंटरटेनिंग लाइ ही इवेंट्स कराया वञनि था। कैमरामैन मुसविर अब्बास सां गॾु आऊं जो होस्ट अहमद ख़ान।